मोरो दुर्स शहर जी रहवासन रेशमा पञञारो ज़ाल मोहम्मद उस्मान पञञारो नेशनल प्रेस क्लब मोरो में दाहींदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त बहादुर मेश्वरी ऐं संदसि ज़ाल असांजे घर आया ऐं वजह वठी मुंहिंजी 7 साला मासूम न्याणी रखसार खे पुरस्कार नमूने खणी हलिया विया ऐं उनखे नामालूम जाइ ते गुम करे छॾियो आहे ऐं न्याणीअ जी वापसी जो चवण ते मूंखे ऐं मुंहिंजे बीमार मुड़ुस खे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं था ॾियनि। रेशमा पञञारो डिस्ट्रिक्ट सेशन जज नौशेरो फेरोज DIG पुलिस शहीद बेनज़ीराबाद SSP नौशेरो फेरोज DSP मोरो SHO पुलिस स्टेशन खां मुतालबो कयो आहे त मूंखे पंहिंजी न्याणी वापसि कराए ॾिनी वञे ऐं मुंहिंजी न्याणी मबीयाना अغوا करे गुम कंदड़ बहादुर मेश्वरी खे गिरफ्तार करे उन खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।